नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त हींअर ताईं सॼी दुनिया में कोरोना जा वधीक 22 केस रिपोर्ट थिया आहिनि ऐं 2 फौतगियूं बि साम्हूं आयूं आहिनि। अॼु सॼे मुल्क में कोरोना वायरस वधीक 2 ॼणा फोत थी आहिनि, जंहिंखां पोइ फोतियुनि जो अंग 301 थी वियो, जॾहिं त नवां केस साम्हूं अचण सां गॾियल मरीज़नि जो अंग 14,079 ताईं पहुची वियो। हींअर ताईं सभिनी खां वधीक फोतगियूं ख़ैबर पख्तूनख्वा में साम्हूं आयूं आहिनि, जिते कोरोना सवाइ 104 ॼणा फोत थी चुका आहिनि, जॾहिं त सिंध में 85 ऐं पंजाब सिंध में 91 ॼणा फोत थी विया आहिनि। उन खां अलावा बलूचिस्तान में 14, इस्लामाबाद में 4, गिलगित बल्तिस्तान में 3 मौज़े वायरस में फोत थी विया आहिनि। अॼु जे केस जी सूरत हाल अंगारे जेॾी सॼे मुल्क में हींअर ताईं कोरोना जा वधीक 22 केस साम्हूं आया आहिनि। 2 फोतगियूं बि थियूं आहिनि, जंहिंमां इस्लामाबाद में 16 केस, 1 रिपोर्ट, 1 फोतगी, बलूचिस्तान में 1 फोतगी, आज़ाद कश्मीर में 6 केस रिपोर्ट थिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।